जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं वाटर सप्लाई स्कीम मीरवा गुरचाणी में। ही जेका वाटर सप्लाई स्कीम है, जेका शहर जी तकरीबन 30,000 जे लगभग आबादी जेका है, उनखे ही पानी जो पीअण जो मिठो पानी फराहम करे थी। वॾी सितम ज़रीफ़ी इहा आहे जो पब्लिक हेल्थ जी नाअहली सबबु ही जेका वाटर सप्लाई जा तलाउ आहिनि मिट्टीअ सां भरिजी चुका आहिनि, जंहिंजी सफ़ाई अञा ताईं न थी चुकी आहे। जेका हितां मीरवा गुरचाणी जी अवाम आहे ऐं पाणी जे फुड़े लाइ परेशान आहे। अचो त हितां जेके इलाइक़े वासी आहिनि ऐं शहरी आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जो पाणी जी खोट जे ख़िलाफ़ जो छा चवणु आहे। पाणी जी अणाठ आहे। ही पहिरियों दफ़ो न थियो, सदाईं हिते पाणी जो मसइलो थींदो रहियो आहे। मीरवा गुज़िरियल 10 खां 15 सालनि खां वठी हिते जेके तलाउ आहिनि उन्हनि जे महदूद आहिनि ऐं आबादी ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। तंहिं करे असां मुतालबो था कयूं त मीरवा गुरचाणी जे शहरनि जो ही पुराणो जेको मसइलो आहे, इन खे मुस्तक़िल तौर ते हल कयो वञे। हमारा और बाबख्तियार से मुतालबा है कि मीरवा गुरचाणी में आवाम को इस अजियत से निकाला जाए और फिलफोर पानी बहाल किया जाए। तो बराए मेहरबानी करके ये हमें पानी की सहूलत दी जाए, आवाम को इस अजाब से निजात दिलाई जाए। शहरनि जो इहो चवणु आहे, जॾहिं बि शाखुनि में वाराबंदी थिए थी त वाटर सप्लाई जे तलाउ आहिनि उहे मिटी में भरियल हुजणु सबबु ऐं जेको हफ़्ते जो पाणी बि स्टॉक नथो थी सघे, ऐं जेके वाटर सप्लाई जा कचा तलाउ आहिनि उन्हनि खे बि पको करायो वञे ऐं जीअं असांखे वधि खां वधि पाणी सहूलियत मिली सघे। कैमरामैन मज़हर अली गुरचाणी सां गॾु ज़हीर अहमद शहर, सिंध TV न्यूज़, मीरवा गुरचाणी।